अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान मुबैना परडेही साज़िश बाबति सुप्रीम कोर्ट में खुलियल ॿुधणी जो मुतालबो करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर समेत समूरी इलेक्शन कमीशन खां बि फौरी तौर इस्तीफ़ा जी घुर। पीटीआई कारकुन खे इस्लामाबाद आज़ादी मार्च जी तयारी जी हिदायत। संदसि चवणु आहे त क़ौमी सलामती कमेटी ॿीहर तस्दीक़ कई त मुल्क में मुदाख़लत थी आहे। नवाज़ शरीफ़ लंडन में वेही साज़िश तयार कई। आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ परडेही साज़िश जा मददगार आहिनि। परडेही धमकी खां पोइ इतिहादनि खे बि यादि अची वियो त मुल्की हालतूं ख़राब आहिनि। सुप्रीम कोर्ट खुलियल ॿुधणी कई त ख़बर पवंदी त कंहिं कंहिं अमरीकी सिफ़ारतकारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। जेकॾहिं जांच न थी त को बि वज़ीर आज़म कंहिं अॻियां बीह न सघंदो। करप्ट माण्हुनि जी ग़ुलामी सबबि ॿारनि जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ते एतमाद नाहे, फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। जल्द इस्लामाबाद आज़ादी मार्च जो सॾु ॾिनो वेंदो। कारकुन तयारी कनि, संदसि नालो भली ईसीएल में शामिल कयो वञे। हू ॿाहिरि नथो वञणु चाहे। इमरान ख़ान क़ौम सां मुसलसल कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। साज़िश वारियूं ॻाल्हियूं दफ़न थी चुकियूं आहिनि। फॉरेन फंडिंग जो जवाबु ॾियणो पवंदो। 4 सालनि दौरान अवाम खां फुरलुट करण समेत मईशत खे तबाह कयो वियो आहे। तोशा खाने खे पंहिंजे ज़ाती कारोबार लाइ इस्तेमालु कयो वियो। क़ौम खे बेवकूफ़ बणाए नथो सघिजे। पीटीआई चेयरमैन इलेक्शन कमीशन खां पंहिंजा अकाउंट लिकाया। चूंड सुधार न थियणु इमरान ख़ान जी नालाइकी आहे। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे फितनो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इलेक्शन कमीशन ते हमले जो सबबि गैर क़ानूनी फंडिंग जा पक्का सबूत आहिनि। इमरान ख़ान खे फितने वांगुरु मुंहुं ॾियणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन मुल्क में फसाद पखेड़ण जी तयारी करे रहियो आहे। पीटीआई हुकूमत 4 सालनि दौरान हर शोबे में तबाही पखेड़ी आहे। ख़तरनाक रांदि खेॾींदड़ इमरान ख़ान कंहिं बि क़िस्म जी रिआयत जो हक़दार नाहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान ख़ान इक़्तिदार में बि कूड़ ॻाल्हायो ऐं हाणे बि कूड़ जो सहारो वठी रहियो आहे। मुल्क जी संजीदा सियासी पार्टियुनि इमरान ख़ान खे आइनी नमूने इक़्तिदार खां ॿाहिरि कयो। कप्तान इक़्तिदार विञाइण खां पोइ वाइड़ो थी इदारनि ते हमला करे रहियो आहे। जमहूरियत हुकूमत ऐं सियासी पार्टियूं आइनी इदारनि सां गॾु बीठल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां बलोचिस्तान में गुम थियल माण्हुनि जो मसइलो अवलियती बुनियादनि ते हल करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त गुम थियल माण्हुनि जो मसइलो क़ानूनी नमूने हल करण खां सवाइ बलोचिस्तान तरक़ी न करे सघंदो। सहूलियतूं न हुअण ऐं ॿियनि मसइलनि सबबि बलोचिस्तान पोइते रहिजी वियो आहे। माज़ी मां सबक़ हासिल करे दहशतगर्दी ख़तमु कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां बलोचिस्तान जे 5 लख ख़ानदाननि खे बेनेफिट इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल करणु ऐं कोयटा में मेट्रो बस सर्विस शुरू करण जो ऐलान। फरीदाबाद भरिसां ख़ौफ़नाक बाहि जे मुतासिर खे घर ठाहे ॾियण ऐं ख़ुराक जी फ़राहमी जे वाइदनि ते अमल न थी सघियो। 5 ॾींहं गुज़रण बावजूदि केतिराई मुतासिर ख़ैमनि ऐं खटनि जी छांव में इमदाद जा मुंतज़िर। ख़ुराक न मिलण सबबि मासूम ॿार बुखनि में पाह। इमदादी चेकनि जी विर्छ दौरान मुतासिरनि तरफ़ां मुख़्तियारकार जो गहराव। मनपसंद माण्हुनि ते नाला लिस्टुनि में शामिल करण जो इल्ज़ाम। डीजी सिहत पारां मुतासिर ॻोठ जो दौरो। सिंध सरकार फरीदाबाद वाक़े में कोताही ते डीसी दादू खे हटाए छॾियो। डीएचओ ऐं असिस्टेंट कमिश्नर बि मुअतल। समीउल्लाह शेख जी जाइ ते मुर्तज़ा शाह दादू जो नओं डीसी मुक़रर। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां नए डीसी खे मुतासिरनि जी बहाली लाइ कमु करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मुतासिरनि ॻोठाणनि जी हर क़िस्म जी मदद ऐं बहाली कई वेंदी। पंजाब के नए वॾे वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ़ के कसम खाइण ते तकरार बरक़रार। वज़ीर आज़म हाउस तरफ़ां सेनेट चेयरमैन के नुमाइंदो मुक़रर करण जी समरी ते अमल न थी सघियो। कसम खणण वारी तक़रीब मुलतवी। सदारती तर्जुमान जो चवणु आहे त वॾे वज़ीर खे कसम खाइण बाबति अञा फ़ैसिलो न थियो आहे। वज़ीर आज़म हाउस जे सेनेट चेयरमैन के नुमाइंदो मुक़रर करण वारी समरी जो जाइज़ो वरितो पियो वञे। डॉक्टर आरिफ अलवी खे इमरान न्याज़ी जो ज़ाती ग़ुलाम थियण बदिरां सदर थियणु घुरिजे। मुल्क खे इमरान न्याज़ी जे हुकुम न पर आइन तहत हलणो आहे। सदर जो उहिदो आइनी आहे, सियासी नाहे। सुप्रीम कोर्ट खां पोइ लाहौर हाई कोर्ट जे हुकुम जी बि भनकड़ी कई पई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े जो इशारो ॾेई छॾियो।
नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त IMF चाहे थी त पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी न ॾिनी वञे ऐं हुकूमत बि मुतफ़िक़ आहे। फ्यूल ते सब्सिडी घणो वक़्तु जारी रखणु मुमकिन नाहे। हुकूमत इदारनि में सुधार आणणु चाहे थी। स्टेट बैंक खे ख़ुदि मुख़्तियार हुअणु घुरिजे। FATF जी ग्रे लिस्ट मां निकिरण जी कोशिश करे रहिया आहिनि। 1 साल अंदरि चूंडुनि तरफ़ वञणु घुरिजे। उत्तर वज़ीरिस्तान में अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि जे हमले जे नतीजे में पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई दहशतगर्दनि खे वॾो नुक़सान पहुचाइण जा इतला। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दनि उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दिवागर में पाक फ़ौज ते हमलो कयो। दहशतगर्दनि सां विढ़ंदे पाक फ़ौज जा 3 जवान शहीद थी विया आहिनि। जवाबी कार्रवाई में दहशतगर्दनि खे बि वॾो नुक़सान पहुतो आहे। मेहड़ वाक़े जे केस में 2 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। अदालत ज़ुल्फ़कार ऐं सिकंदर अली जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। उमेर रुबाब चांडी जो चवणु आहे त 5 सालनि खां केस न हलण ते अदालतुनि ते आङुरियूं खॼी रहियूं आहिनि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत अली जी शहादत जो दिहाड़ो मल्हायो वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुरख़ास, नवाबशाह समेत नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान मुक़रर। मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीनूं क़ाइम। दरिया ख़ान मरी में हथियारबंदनि 2 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ मुराद खोखर वटि इमाम बख़्श मरी, एजाज़ वरी गोलियुनि जो खाज। इलाइक़े में दहकाओ। कानपुर महल में पुलिस तरफ़ां रुहारियुनि खे गिरफ़्तार करण तां छिकताण पलांद में 2 ॼणा अगवा। पुलिस जो चवणु आहे त 1 रुहारी इलियास मिताफ़ी खे गिरफ़्तार करण तां हथियारबंद 2 नौजवाननि खे अगवा करे विया। शाहपुर जहानिया में ज़मीनी तकरार तां झड़े दौरान फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। 3 ॼणा मरनीन। इलाइक़े में छिकताण। कानपुर महल में पुराणी तकरार तां हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नज़ाकत अली पोज़ार जे क़तल खां पोइ इलाइक़े में छिकताण। नईं दिल्ली में पुरसार नमूने फ़ौत थियल औरत जे क़त्ल में संदसि मुड़ुसु मुलविस हुअण जो इंकशाफ। पुलिस जो चवणु आहे त मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण ते मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे तशद्दुद खां पोइ क़त्ल कयो आहे। वाक़े खां पोइ मक़तूल औरत जो मुड़ुसु गुम आहे। चूंड खे भरिसां मासूम निकर नारा कैनाल में बुरी फ़ौत। कुंडरी जे दड़ेलो मोरी वटि 4 भेरे जी निंगरी। वाटर कोर्स में बुरी हयाती विञाए वेठी। ऐं क़ौमी क्रिकेटर शान मसूद काउंटी क्रिकेट में मुसलसल 2 सेंचुरियूं ठाहींदड़ पहिरियों पाकिस्तानी बणिजी वियो।